सुबह शबे विलादत पर्दा उठा है किसका, सुबह शबे विलादत। अर्शे अजीम झूमे, काबा जमीन चूमे, आता है अर्श वाला सुबह शबे विलादत। जद्दल हुसैनी मरहबा 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 या नूरल ऐनी मरहबा। सिंध के मुख्तलिफ शहरन में बिन्ही जहानन के सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की आमद के हवाले से रैलियों कढ़ी सरकार की आमद मरहबा, आका की आमद मरहबा जा नारा हया विया। हैदराबाद में जमात अहले सुन्नत और मुख्तलिफ मजहबी तंजीमन तोड़े शहरन हथन में सावा झंडा खड़ी रैलियों कढ़ी खुशी जो इजहार किया वियो, जॾहिं त मुख्तलिफ हंधन ते नाते रसूल जा प्रोग्राम पिण मुनक़िद किया विया, जंहिंमें नाले वारनि नात ख़्वाननि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान बयान करे अकीदत जा गुल निछावर कया। कराची में भी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾिहाड़ो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। नंढनि तोड़े वॾनि इलाइक़नि मां मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमुनि तरफ़ां रैलियूं कढियूं वयूं, जॾहिं त घिटियुनि पाड़नि सरकारी तोड़े ख़ांगी इमारतुनि ऐं मस्जिदुनि खे रंगीन लाइटुनि सां सींगारियो वियो। खैरपुर में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की आमद की खुशी में ईद मिलादुन्नबी जो ॾिहाड़ो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। शहर की मरकज़ी रैली जामिया हैदरिया अनवरुल हुदा खान निकिती, जंहिंमें आशिकाने रसूल वॾे अंग में शिरकत कई। मरकज़ी रैली की अगवाणी पीर सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी कादरी, पीर सैयद बचल शाह जीलानी ऐं ॿियनि कई। दड़ो में दावत इस्लामी पारा ईद मिलादुन्नबी के मौके ते फैज़ान मदीना मस्जिद का अस्पताल चौक ताईं रैली कढी वई। रैली में हाफ़िज़ आफ्ताब अतारी, इम्तियाज़ सुमरो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। कंडियारो में मोहसिन इंसानियत हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की आमद की खुशी में ईद मिलादुन्नबी के हवाले से मरकज़ी रैली दरगाह अलाहाबाद शरीफ खान निकिती, जंहिंमें आशिकाने रसूल वॾे अंग में शिरकत कई। बांधी में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की विलादत जो ॾिहाड़ो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे, जॾहिं त ख़ासकली बिरादरी, ब्रोही बिरादरी, उजण बिरादरी ऐं जमाली बिरादरी तरफ़ां रैलियूं कढियूं वयूं, जेके मरकज़ी ईदगाह पहुतियूं, जिते मरहबा या मुस्तफ़ा जा नारा हया विया। पन्नो आकिल में बिन्ही जहानन के सरदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की विलादत जो ॾिहाड़ो मजहबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। गौसिया मस्जिद सदोजा चौक खां मीलाद मुस्तफ़ा जो मरकज़ी जुलूस कढियो वियो, जेको पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदो सावल चौक पहुतो, जिते सरकार की आमद मरहबा जा नारा गूंजंदा रहा। होॾां खडड़ो ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में बि जश्न ईद मिलादुन्नबी जे हवाले सां रैलियूं कढण जो सिलसिलो जारी आहे।